नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ सहाफ़ी अली बख्शियो बोहियो ते केस दाख़िल करण बदमनी चोरनि फिरनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो सिंध सहाफ़ी इताद पारां एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवानी सिंध सहाफ़ी इताद जो मरकज़ी अॻुवान एम ज़फ़र ट्रगड़, ज़िलई सदर मोहम्मद यूनुस राजपर, अली बख्शियो बोहियो, ख़ादिम सियाल, अली शेर मशवरी, ख़ालिद चांडियो, माजिद अली ट्रगड़, शाहिद खोखर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि चयो त नौशरो फिरोज़ पुलिस जी सरपरस्तीअ में बदमनीअ जो राज आहे। लारकाणे जी ॼञ ॻोठ दड़ियावारा बोहिया शादी कराइण लाइ आई त उन्हनि खां नेशनल हाईवे नूरपुर स्टॉप ते ॼञ खे फ़ौरन यरगुमाल करे फुर कई। उन वाक़े जूं ख़बरूं हलाइण तां सहाफ़ी अली बख्शो बोहियो ते कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। हुननि वधीक चयो त नौशरो फिरोज़ सहाफ़ियुनि लाइ नोगो एरिया बणियल आहे। हक़ सच लिखण ते सहाफ़ियुनि ते केस दाख़िल कया वञनि था। चोरनि ऐं फुरनि खे पुलिस जी सरपरस्ती हासिल आहे। हालतूं तमामु ख़राब थी वियूं आहिनि। नूरपुर जे इलाइक़े में थींदड़ वारदातुनि में SHO रफ़ीक अहमद बोहियो, DSP अब्दुल्ला लाखीर सरपरस्ती कनि था। एहतजाज कंदड़नि सहाफ़ियुनि ते केस दाख़िल कया वञनि था। उन लाइ सहाफ़ियुनि ते दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म करे सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।